हलचल टीवी में खुश आमदीद नाज़रीन। जो को टॉपिक आहे गुणे सूबाई सलाहकार इस्माइल डाहिरी जे केस बाबत अहम अगभराई थी आहे। सिंध हाई कोर्ट कराची में वज़ीर आला सिंध जे गुणे सलाहकार इस्माइल डाहिरी ऐं संदसि ख़ानदान ते दाख़िल करायल कूड़नि केसनि ऐं सियासी इंतकामी खिलाफ़ संदसि भेनरुनि हमीदा ऐं फरीदा डाहिरी पारां दाख़िल करायल आइनी पेटिशन जी ॿुधणी थी आहे। कोर्ट साम्हूं नाले वारे सुप्रीम कोर्ट जे वकील सज्जाद अहमद चांडियो इस्माइल डाहिरी जे ख़ानदान पारां दलील ॾींदे अदालत खे आगाह कयो त डाहिरी ख़ानदान मथां कयल कूड़नि सियासी केसनि समेत पेटिशनर मिसमात हमीदा पुट अली मोहम्मद मुस्तफ़ा खे मेमण ॻोठ कराची मां अक्टूबर 2024 में सिंध पुलिस एहलकार अगवा करे खणी विया हुआ, जेको अॼु ॾींहं ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो। दलील ॿुधण खां पोइ अदालत सॻोरी पुलिस अमलदारनि ते सख़्त नाराज़गी जो इज़हार कयो ऐं खेनि हुकुम जारी कयो त दरख़्वास्त गुज़ार जे ख़ानदान मथां कूड़ा सियासी केस दाख़िल कराईंदड़ हिक ऐं शहीद बेनज़ीराबाद जे अॻूणे SSP तनवीर तुनियो, SHO असगर वाण ऐं SHO वसीम मिर्ज़ा समेत ॿियनि 30 खां 25 पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो हाई कोर्ट कराची हुकुम ॾेई छॾियो आहे। नाज़रीन, वॾी ख़बर अवां सां शेयर कयूं पिया अॻूणे सलाहकार इस्माइल डाहिरीअ जे केस बाबति अहम अगभराई थी, जेका अवां सां शेयर कयूं पिया। शहीद बेनज़ीराबाद जे अॻूणे SSP शहीद तनवीर अहमद तुनियो, SHO असगर आराई ऐं SHO वसीम मिर्ज़ा समेत 25 खां 30 पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करण जो अदालत सॻोरी हुकुम ॾेई छॾियो।